ख़ैबर जी जंग। ख़ैबर जी जंग ग़ज़वाए ख़ैबर इस्लामी तारीख़ ऐं उहिदे नबवी जी अहम जंग ख़ैबर जी जंग आहे जेका 7 हिजरी मुताबिक़ 668 ईस्वी में लॻी। अरब दुनिया में यहूदियुनि जी मज़बूत गढ़ हुअण करे ख़ैबर जी वॾी अहमियत हुई। उहिदे नबवी में मुख़्तलिफ़ हंधनि तां यहूदी हिते अची मुंतक़िल थिया। मदीने मां निकितल यहूदी भी अचे हिते वसिया ऐं संदन चर्च ते खंदक जी जंग लॻी हुई। ख़ैबर जा यहूदी मुसलमाननि लाइ मुस्तक़िल ख़तरो बणिजी चुका हुआ। साणनि मुंहुं ॾियण लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुदैबिया में कुरैशियुनि सां उन शर्त ते ठाह कयो हो हू मुसलमाननि जी जंगियुनि दौरान ग़ैर जांबेदार रहनि। यहूदियुनि 7 हिजरी में मुसलमाननि जी वधंदड़ ताक़त खे ॾिसी साणनि फ़ैसिला कुन जंग करण जो इरादो कयो। जॾहिं उहा ख़बर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पई त पाण जंग जी तयारी जो फ़ैसिलो कयूं। 1 महीने अंदरि 1600 सिपाहियुनि जो लश्कर वठी मदीने मां निकिता जिन में 200 सवार बि हुआ। पाण सॻोरनि पहिरियों पड़ाव अल-सहबा में कयो जिते यहूदियुनि जो मुददो क़बीलो ग़तफ़ान साणनि टकरायो पर जल्दी ई उहे हटी विया। पाण सॻोरा 3 ॾींहं अल-रजी में तरसण बाद ख़ैबर रवाना थिया। ख़ैबर वारा मुक़ाबले लाइ 7 वॾनि ऐं केतिरनि नंढनि क़िलनि में क़लमबंद थी विया जिते खेनि मंजनीकूं बि हुयूं। पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जंग वक़्तु पहिरियों भेरो हिकु झंडे जी तयारी जो हुकुम ॾिनो जेको तयारु कयो वियो। मुख़्तलिफ़ तारीख़दाननि मूजिबि 10 खां 20 हज़ारनि ताईं यहूदियुनि जो लश्कर मुसलमाननि जे 600 खां 1500 ताईं जे लश्कर सां विढ़ण लाइ तयारु हो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अॻुवाणी में नंढा नंढा क़िला त जल्दी फ़तह थी विया लेकिन मुखिया क़िलो कमूस हो जो फ़तह करणु दुश्वार थिए लॻो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिक ॿिए पुठियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा खे क़िले जी फ़तह लाइ मुक़ररु फ़रमायो मगर यहूदी पहलवान मरहब हिन क़िले खे बचाइण लाइ ज़बरदस्त वेड़ कई। क़िलो फ़तह थी न सघियो। आख़िर हुज़ूर पाक जन झंडो हज़रत अली अल मुर्तज़ा जे हथ में ॾेई क़िलो फ़तह करण लाइ हुकुम फ़रमायो। वॾी वेड़ खां पोइ मरहब मारिजी वियो ऐं क़िलो हज़रत अली अलैहिस्सलाम फ़तह करे वरितो। हिन ग़ज़वा में 93 यहूदी मारिजी विया ऐं 19 मुसलमान शहीद थिया। यहूदियुनि मजबूर थी सुलहनामो मोकिलियो। आबादी लाइक़ ज़मीननि ते यहूदियुनि जो कब्ज़ो रहणु ॾिनो वियो पर उन्हनि ते शर्त लागू कयो वियो त उहे पैदावार जो अधु हर साल मुसलमाननि खे ॾींदा रहंदा। हिन जंग में इस्लामी लश्कर जी सोभ ऐं सुलह खां पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि खे वधीक रिआयतूं ॾिनियूं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैबर जो इलाइक़ो 36 हिसनि में विरहायो। अधु हुकूमत लाइ रखियो वियो ऐं अधु सिपाहियुनि में विरहायो वियो। उन पस मंज़र में हर ईंदड़ ॾींहुं मुसलमाननि जी ताक़त वधंदी वई ऐं मुसलमाननि जे इतिहाद ऐं एके में पिणु वाधारो थियो।